लगाए फातिमा ने तहारत को चार चांद, लगाए हसन मुज्तबा ने शहादत को चार चांद। सभी की करो तज़ीम, यही फर्ज़ ऐन है। चारों की चांदनी का मुहाफिज हुसैन है। बलगल उला बेकमाली, बलगल उला बेकमाली, कशफ तुजा बेजमाली, हसन जमीओ खिसाली, सल्लु अलैहि वआलिहि, बलगल उला बेकमाली। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मिलैत हुसैन प्यारो याद कर, मिलैत हुसैन प्यारो याद कर, करबला वारो नजारो याद कर, करबला वारो नजारो याद कर, मिलैत हुसैन प्यारो याद कर। थका शरबत पियण वारा पीरी, थका शरबत पियण वारा पीरी, लगई असगर उन्यारो याद कर, लगई असगर उन्यारो याद कर, करबला वारो नजारो याद कर, मिलैत हुसैन प्यारो याद कर। सभी बड़े सल्ले अला हबीबिना, सल्ले अला मुहम्मदिन। हम्दा सलातुल बाद, निहायत वाजिबुल इहतराम बिरादरान इस्लाम, सदर महफिल, महबूब शख्सियत, हिन मस्जिद जो खतीब इमाम हाफिजुल कुरान सदा मेहरबान साईं हाफिज अब्दुल गफ्फार हुसैनी दामत बरकातुहुल आलिया, रौनक महफिल, हर दिल अजीज, रूहानी शख्सियत, महबूब मुर्शिद कंबरवारी साईं जे पाक निगाम जो नवाजिल सना ख्वाने मुस्तफा मोहतरम साईं फकीर गुल हसन शेख हुसैनी साहिब बिरादरी तरीक़त हुस्न अखलाक जो पेकर फकीर तबीयत मोहतरम जनाब साईं फकीर सफदर अली शेख हुसैनी साहिब बानी महफिल हर दिल अजीज मुजाहिद अहले सुन्नत मोहतरम जनाब फकीर मोहम्मद इमरान तगड़ हुसैनी साहिब आशिक रसूल मोहतरम जनाब हाजी
हाजी नादर अली ट्रगड़ हुसैनी साहिब ऐं अवां सभई हिन बरकत महफिल में आयल मुझे महबूब मदीने वाले सरदार जा आशिक करबला वाले सखी सैयद मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुरीद खुसूसन मुझे महबूब मुर्शिद सखी सैयद कंबर वाले साईं जा मुरीद गुलाम फकीर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशाअल्लाह हिन ॻोठ जा दोस्त मेहमान नवाज़ हूंदा आहिनि, मेहमान खे सलाम जो जवाब ॾींदा आहिनि। अॼु लॻे थो तव्हांजी या मूंसां कावड़ा या साईं अब्दुल गफ़ार सां कावड़ा जो सलाम जो जवाब ई नथा ॾियो। ॿीहर दिल खोले जवाब ॾियो अस्सलामु अलैकुम। केर बि मायूस न थिए, केर बि मायूस न थिए। अॼु तव्हां ऐं असां सभई सखी सैयद मौला हुसैन खां वंड वठंदासीं। असांजो ईमान अक़ीदो आहे, असांजो मुर्शिद मौला हुसैन सखी आहे। कॾहिं बि सवाली मौला हुसैन जे दरवाजे तां खाली नाहे मोटियो त अॼु हे ट्रगड़ बि खाली न मोटंदा, तव्हां असां सभु खाली न मोटंदासीं। अॼु कहिड़ा कहिड़ा मुंहिंजे मौला हुसैन खां वंड वठंदव, जेके वंड वठंदव हथ वधे खणो। वंड उन्हनि खे मिलंदो जेके हथ खणंदा। जंग हे सुहिणो प्रोग्राम कयो आहे, उन्हनि खे वंड मिली वियो, मिली वियो। अॼु इमरान वारनि खे, भाऊ नादर वारनि खे वंड मिली वियो। अन करीब वरी तव्हां असांखे बि वंड मिलंदो जॾहिं आख़िर में दुआ थींदी। असांजो प्यारो बिरादर साईं अब्दुल गफ़ार हथ खणंदो, दुआ घुरंदो, अल्लाह तव्हां असांजा त बेड़ा पार फरमाईंदो, बल्कि सॼे ॻोठ वारनि जा अल्लाह बेड़ा पार फरमाए छॾींदो। मोहब्बत वारी जमायत आहे, अदब वारी जमायत आहे। असांजो तजुर्बो आहे, सिंध बलूचिस्तान घुमूं था, असां जमायत खे सम्झी वेंदा आहियूं। तव्हां मोहब्बत वारा आहियो, अदब वारा आहियो, इश्क वारा आहियो। मेहरबानी करे हेॾे हेॾे तवज्जो न कयो मुख़्तसिर टाइम में, छो जो थकावट मूंखे आहे, उजागो भी आहे। रात मुझो हाला शहर प्रोग्राम हो, गाड़ी भी पान हलायो, सॼी रात सफर में गुजरी, पर जन भावरन जो प्रोग्राम आहे। केॾी भी थकावट हुजे पर ड्यूटी इंशाअल्लाह दिल सां निभी। अॼु नए अंदाज में महबूब जे पाक बचड़न जो अहिड़ो त तव्हांखे शान ॿुधाए तवज्जो करायां। तव्हांजा थक त लहंदा, तव्हांजा मर्ज़ त अॼु ख़त्म थींदा, पर इंशाअल्लाह हिन शान ॿुधण सां सॼी ज़िंदगी तुंहिंजी अल्लाह संवारे छॾींदो। हाणे सभिनि खे तवज्जो मूं ॾियां ऐं सभिनि जो ख़्यालु आहे त महबूब जे पाक बचड़न जो शान ॿुधूं। अवा ॿुधंदव, ॿुधंदव, दिल खोले ॿुधंदव। मां दिल खोले बयान कयां, तव्हां दिल वारे करण सां ॿुधो। इंशाअल्लाह तव्हां असांजे मथां शहीदन जे सरदार मौला हुसैन जी पाक नज़र थींदी, पाक निगाह थींदी। इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। हाणे सभई इश्क ऐं मोहब्बत सां दिल खोले मुंहिंजे आका महबूब मदीने वारे सरदार जे मथां सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि करीब रब ये ॻोठ हिस्से में चांडे वारा आहिनि भी पक्का सच्चा आशिक रसूल। मुंहिंजा परस्तार हर साल मूंखे ॿुधाइनि भी था, पर अञा मुंहिंजो चवण नथा वठनि। मौला अॼु तुंहिंजे आशिक सखी हुसैन जी महफ़िल आहे, जेको आवाज़ सां मोहब्बत सां सलात पढ़े, उन पंहिंजे बाने खे बैतुल्लाह जो गुंबद खज़रा जो ऐं मौला हुसैन जे पाक दीदार करा। मदीने हलंदव, मदीने हलंदव। हाणे हिकिड़ी सीट आहे, मां हर तकरीर में पढ़ंदो आहियां। अॼु इमरान जी फरमाइश आहे, इहा सीट पढ़ायो, पोइ तव्हांखे अल्लाह जे आशिक हुसैन जो शान ॿुधी थक थो करायां, पर पढ़ाए उहो जंहिंखे मदीने हलणो आहे। मैं हाँ इश्क ते देता हम सरकार मदीने
हिक 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 भेरा करा दीदार मदीना हलंदो वो सोच को कहीं वेठा है हलंदो न बाबा वो पुनल ती इंदो पाण आऊं भी अग भरी थिया अज अल्लाह जे आशिक सखी हुसैन जी महफिल पढ़ाइण तुझे कम तुझे मथा मुझे मथा करम करण मदीने वाले सरदार जो कम बेहा इश्क ते देता मंगता सरकार मदीने दा हिक 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 भेरा करा दीदार मदीने दा लाठी सिके में को साई तेरे शहर मदीने दी हुब 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 हिंदी मैं हुबदार मदीने दा मैं हाँ इश्क ते देता मंगता सरकार मदीने दा हिक 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 भेरा करा दीदार मदीने दा अल्लाह कदे हवा सभी आशिक मदीने जो दीदार कदा ॾाढा पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खुश करे अल्लाह खुश करे अल्लाह रब्बुल आलमीन मुझे पाक राम के अंदर इरशाद फरमायो वक़ल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीदे मुझे करीम रब फरमाए सदस जो कारायूं पखड़ी दना आहिन गार की चौथ ते उमदा सोना इंसान कुरान पढ़ंदे कुरान पाक जो तर्जुमो पढ़ंदे उनखे खबर न पवंदी इहा आयत कंहिंजे शान में नाज़िल थी जैसी तई तफसीर न पढ़ंदे पूरे मानी तवज्जो करियो इंशाअल्लाह हिन बयान बदन सां बयान बुधन सां तुंहिंजो अक़ीदो मज़बूत थी वेंदो ईमान मज़बूत थी वेंदो उमदा सोना तकिया नु संभाले हिक बादशाह हुओ बाबू जे ज़माने खां अव्वल थी गुज़रियो उन जे ॻोठ में अल्लाह जा कामिल वली रहंदा हुआ वली उमदा सोना तकिया नु बादशाह उन्हनि वलियन खे इज़ाईंदो रहियो तकलीफ़ूं ॾींदो रहियो छो जो इहो सिलसिलो अव्वल खां वठी हलंदो थो अचे जाथे हक़ हूंदो आहे उते बातिल बि हूंदो आहे जाथे मोमिन हूंदो आहे उते मुनाफ़िक बि हूंदा आहिनि अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा फरमायो हिकिड़े पासे हज़रत आदम ॿिए पासे फिर निमरूद ॿिए पासे शैतान मलऊन अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा फरमायो हिकिड़े पासे हज़रत इब्राहीम ॿिए पासे निमरूद मलऊन अहिड़ी तरह अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा फरमायो हिकिड़े पासे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिए पासे फिरऔन मलऊन उमदा सोना इहो हक़ ऐं बातिल जो झेड़ो अव्वल खां वठी हलंदो थो अचे हिकिड़े पासे अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे महबूब मदीने वारे सरदार खे दुनिया में पैदा फरमायो हिकिड़े पासे ॿिनी जहाननि जो सरदार वरी ॿिए पासे अबू जहल मलऊन उमदा सोना वरी करबला ॾे नज़र करे हिकिड़े पासे महबूब जे पाक कुलनि जो सवार हज़रत सैयदना इमाम हुसैन ॿिए पासे यज़ीद पलीद मुंहिंजे चवण जो मक़सद इहो आहे इहो हक़ ऐं बातिल जो झेड़ो अव्वल खां वठी हलंदो थो अचे तव्हां असांखे दीन में थोरी तकलीफ़ थी अचे नवाज़ छॾे ॾींदा हो ॾाढ़ी छॾे ॾींदा हो पटको हिले वेंदो आहे उमदा सोना दीन जो कमु कंदे त तकलीफ़ मिलंदई जहिड़ी तरह मुंहिंजो मुर्शिद कंबर वारो सोनो सरदार फरमाईंदो आहे दीन जो कमु कंदई त हथनि ते टांडा खणा पवंदव तोखे मांखे दीन में कहिड़ी तकलीफ़ मिली आहे ख़ुदा जो कसम दीन में तकलीफ़ ॾिठी त करबला वारे सखी सैयद हुसैन तकलीफ़ ॾिठी मुनकिर मञदा नाहिन थोरा हुसैन जा आहिनि थोरा हुसैन जा आहिनि तुंहिंजो मुंहिंजो सब जो तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार
हुसैन जे हुसैन के सरदार करे मनी थो त बात बंद करे न बात खोले इश्क सां चओ हिन ॻोठ वारनि खे ख़बर पवे त असल हुसैनी मौला हुसैन जो शान ॿुधंदा तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार आ हुसैन सरदार आ हुसैन दीन बचाए बेड़ो कयो पार आ हुसैन जेको पढ़ाईंदो हुसैन जे सदके अॼु अल्लाह उन जा बेड़ा पार कयो शर्मान उन दावा सां चयो तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार आ हुसैन सरदार आ हुसैन दीन बचाए बेड़ो हथ खणी दीन बचाए बेड़ो कयो पार आ हुसैन सुकून सां ॿुध मोहब्बत सां ॿुध इश्क सां ॿुध वरी 12 महीननि खां पोइ तोसां मिलंदुसि मुंहिंजा सोना मां अर्ज़ कयो जिथे हक़ हूंदो आहे उते बातिल बि हूंदो आहे जिथे मोमिन हूंदो आहे उते मुनाफ़िक बि हूंदो आहे तक़ियानूस बादशाह वलियनि खे ईंदाईंदो रहियो तकलीफ़ूं ॾींदो रहियो आख़िरकार उन्हनि ख़ुदा जे वलियनि फ़ैसिलो कयो माने ॾिस माने हिन ज़ालिम जे ॻोठ में रहण सुठो न आहे ॿिए हंधि वञी काथे अल्लाह जी इबादत कयूं मुंहिंजा सोना उहे ख़ुदा जा कामिल वली रात जे वॻड़े में तक़ियानूस बादशाह जे ॻोठ खां चोरी चोरी ॿाहिरि निकिता पोयां दोस्त वारी तवजह कजो जीअं जो ॻोठ खां ॿाहिरि निकिता त उन्हनि वलियनि जे कॾो कुतो लॻी पियो कुतो छा लॻी पियो कुतो लॻी पियो जाॾे ख़ुदा जा वली वञण कुतो उन्हनि जे कढ जाॾे ख़ुदा जा वली वञण कुतो उन्हनि जे कढ आख़िरकार उन्हनि वलियनि कुते खे चयो ओ कुता असांजे कढ छो लॻो तुंहिंजो कमु आहे फ़क़ीरनि खे ॾिसी भौंकण असां ते हिन ज़ालिम जे करे ॻोठ खे छॾी था वञो जेकॾहिं को दाम कॾे रड़ कॾे असां पकड़िजी पवंदासीं हेॾे तवजह मुंहिंजा सोना कुता ॻाल्हाईंदा कोन आहिनि मगर उन महल उन वक़्तु अल्लाह कुते खे ज़ुबान ॾिनी कुते खे ज़ुबान ॾिनी मां त ईअं चवंदुसि इहो कुतो लख दफ़ा उन्हनि बेअदबनि खां भलो जेके बेअदब मदीने वारे सरदार खे नथा सुञाणियो जेके बेअदब अल्लाह जे कामिल वलियनि खे नथा सुञाणियो उन कुते पंहिंजी ॿोलीअ में साईं गुल हसन ख़ुदा जे वलियनि खे छा चयो न मैं भौंका न मैं टोका न मैं शोर मचावा नेका लोकां दी सोहबत ते मन में भी बख्शा जावा न मैं भौंका न मैं भौंका न मैं भौंका न मैं टोका न मैं शोर मचावा नेका लोकां दी सोहबत ते मन में भी बख्शा जावा हा हा नेका लोकां दी सोहबत ते मन में भी बख्शा जावा ओ हुसैनी फ़क़ीर उन कुते ख़ुदा जे वलियनि खे चयो आया त कुते मगर उहो कुतो न आहियां जेको वलियनि खे ॾिसी भौंकंदो आहे वलियनि खे ॾिसी करे दाहूं कंदो आहे ख़ुदा जे वास्ते मूंखे पाण खां परे न कयो मां भौंकंदुसि न मां रड़ न कंदुसि आया त कुतो मगर मां कुते खे ख़बर आहे जेको तव्हां वलियनि जे कढ लॻंदो आहे अल्लाह उन सां परची पवंदो आहे जेको तव्हां वलियनि जे कढ लॻंदो आहे अल्लाह उन सां राज़ी थी पवंदो आहे मूंखे का बि लालच न आहे इहा ई लालच आहे मन तव्हां वलियनि जे सदके मां कुते सां अल्लाह परची पवे मुस्लमान भाई ख़ुदा जे वास्ते इंसाफ़ कयो कुते ख़ुदा जे वलियनि जी इज़त कई ख़ुदा जे वलियनि जो अदब एहतराम कयो साईं अब्दुल गफ़ार इहो कुते जो अदब एॾो त अल्लाह खे पसंदि आयो जो इन कुते
खे अल्लाह जन्नती तो बनाए छॾियो, जन्नती तो बनाए छॾियो, मगर इन कुत्ते जो ज़िक्र अल्लाह क़ुरान पाक जे अंदर मौजूद करे छॾियो। 15 सिपारे का सूरत मुझे करीम रब फरमायो वक़ल्बुहुम बासितुल ज़िराइहि बिल वसीद। ऐ कुत्ता तो मुझन वलियन जी इज्जत कया, मुझन दोस्तन जी इज्जत कया। ऐ कुत्ता मुझन हाणे जेसी ताईं मां अल्लाह जो क़ुरान दुनिया में दाइम कायम हूंदे, कुत्ता तुझे ज़िक्र भी क़ुरान जे अंदर मौजूद हूंदे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जे ॻाल्हि सम्झ में आई आहे त ॾाढा चओ सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह वारा हे कम वधीक हेॾे तवजो। हाणे तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। हिकु कुत्तो वलियन जे कठ लॻो, जेके वली असांजे नबीअ जा उम्मती नाहिन, हुजूर जे ज़माने खां अव्वल थी गुज़रिया। साईं गुल हसन कुत्तो वलियन जे कठ लॻो। अल्लाह उन कुत्ते खे जन्नती थो बणाए, वलियन जे करे उन कुत्ते खे अल्लाह जन्नती थो बणाए। ए मुस्लमान तोखे लख लख मुबारक हुजे, अॼु तूं मौला हुसैन जे कठ लॻो आहे। जे कुत्ते खे जन्नत मिले थी तो हुसैन जे गुलामन खे भी जन्नत मिलंदी। जे कुत्ते खे अल्लाह वलियन जे सदके जन्नती थो बणाए। असांजो ईमान अक़ीदो आहे त ख़ुदा जो कसम जेको हुसैन सां सही सही मोहब्बत कंदे, हुसैन सां सही सही प्यार कंदे, अल्लाह उनखे भी जन्नती बणाईंदो। पर मां थो चवां जन्नत जो मालिक आहे ई मुंहिंजो मौला हुसैन। अबा जन्नत जो मालिक केरु आहे? हथ खणी जवाब ॾियो, जन्नत जो मालिक केरु आहे? मुंहिंजो मौला हुसैन। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जन्नत में उहो थींदो, जन्नत में उहो थींदो। हितां साईं जो फरमाए नमाज़ रोज़ा पिण चङा कम उहो को फहम जंहिंसां पसी किरीअ खे त मुंहिंजा सोना जन्नत में उहो थींदो जंहिंखे जन्नत जी टिकेट हुसैन जो बाबो अली इब्न मुर्तज़ा हैदर करार ॾींदो। ॿियो केरु बि जन्नत में न वेंदो। जंहिंजे सीने में हुसैन जी मोहब्बत आहे, जंहिंजे सीने में हुसैन जे बाबे अली इब्न मुर्तज़ा हैदर करार जी मोहब्बत आहे, यकीन कजो उहो जन्नती आहे, जन्नती आहे, जन्नती आहे। तव्हां सभु जन्नती आहियो, तव्हां सभु जन्नती आहियो। छो जो तव्हां मुंहिंजे करे न आया हो, आया हो हुसैन जे करे आया हो। हुजूर जी हदीस आहे जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत कंदो क़यामत जे ॾींहुं उहो उन सां गॾु हूंदो। ऐं महबूब फरमायो जेको दुनिया में मुंहिंजे बचड़े हज़रत इमाम हसन सां ऐं मुंहिंजे बचड़े हज़रत इमाम हुसैन सां ऐं हुसैन जे बाबे अली इब्न मुर्तज़ा हैदर करार सां मोहब्बत कंदो ऐं हसन हुसैन जी मां फातिमा ज़हरा सां मोहब्बत कंदो ऐं दुनिया वारो ॿुधो ॿुधो उहो शख़्स क़यामत जे ॾींहुं मां रसूल सां गॾु जन्नत में हूंदा। पाक पंजतन सां असांजो प्यार आ, बेड़ो पार आ, बेड़ो पार आ। असांजो कंहिंसां प्यार आहे? मदीने वारे सरदार सां प्यार आहे। हा हा असांजो अली इब्न मुर्तज़ा हैदर करार सां प्यार आहे। असांजो हसन हुसैन सां प्यार आहे। महबूब जो तमामु बचड़नि सां प्यार आहे। असांजो प्यार आहे त मुर्शिद कंबर वारे सोने सरदार सां प्यार आहे। अदा आहे न प्यार? जे प्यार आहे त हथ खणी पाक पंजतन सां असांजो प्यार आहे, बेड़ो पार आहे, बेड़ो जेको पढ़ाईंदो अॼु उनजो बेड़ो पार थींदो। तव्हां लिखाए वठो, लिखाए वठो। अॼु हिन महफ़िल जे मथां, तव्हांजे मथां, मुंहिंजे मथां, सभिनि जे मथां अॼु डायरेक्ट मौला हुसैन जी निगाहे करम थी रही आहे। अदब सां हुननि असांजो पाक पंजतन सां असांजो प्यार आहे, बेड़ो पार आहे, बेड़ो पार आहे, बेड़ो पार आहे।
साईं रहमतुल्लाह बस कर हिनन खे ॿुधो जेसी ताईं न पढ़ाईंदो मां अॻिते तकलीफ़ कंदुसि पाक पंजतन सां असांजो प्यार आ बेड़ो पार आ बेड़ो पार आ बेड़ो शान में आहे उतों दिल पर नबी नूर थी आयो सखी मुनवर नबी नूर थी आयो सखी मुनवर नबी सब नबी हुन जो सजन सरदार आ बेड़ो पार आ हथ खड़ी कयो बेड़ो पार आ हुसैन जे गुलामन जो हिते भी बेड़ो पार कब्र में भी बेड़ो पार कयामत में भी बेड़ो पार मरीद मुनाफिक जो पाक पंजतन सां असांजो प्यार आ बेड़ो पार आ हवा भी चवई थी हवा भी गर्मी हली वही न रहंदो पाक पंजतन सां असांजो प्यार आ बेड़ो पार आ बेड़ो पार आ बेड़ो पार आ बेड़ो पार हमरा सोना मुझे महबूब जो प्यारो असहाबी हजरत अब्दुल्लाह इब्ने मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थे हुद्दे आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुम मिन इबादति सनतिन सत दफा सुभान अल्लाह चौथे तर्जुमो ॿुधायां सुभान अल्लाह जी पाबंदी ॾाढा जो सुभान अल्लाह हजरत अब्दुल्लाह इब्ने मसऊद फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक बचड़न जी मोहब्बत जंहिंखे आहे हथ मथे खणी अब आहे न मोहब्बत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक बचड़न जी मोहब्बत हिकड़े ॾींहं जी न साल जी न महीने जी न हफ़्ते जी न हिकड़े ॾींहं जी मोहब्बत हिकड़े ॾींहं जी मोहब्बत हिक साल जी इबादत खां वधीक आहे अल्लाह करे सही मोहब्बत हुजे अल्लाह करे सही प्यार हुजे मुंहिंजा सोना महबूब जे पाक बचड़न जी मोहब्बत खां सवाइ चाढ़ो न थई मुस्लमान नमाज़ तॾहिं जॾहिं हुज़ूर जे पाक बचड़न जी मोहब्बत रोज़े तॾहिं जॾहिं हुज़ूर जे पाक बचड़न जी मोहब्बत महबूब जे घराणे सां प्यार कंदो कर महबूब जे घराणे जी इज़त कंदो कर महबूब जे घराणे जो अदब एहतराम कंदो कर मुंहिंजा सोना जनम महबूब जे पाक बचड़न जी इज़त कई जनम महबूब जे पाक बचड़न जो अदब एहतराम कयो खुदा जो कसम उहे शख्स वक्त जा वलीउल्लाह गौस बणजी विया कुतुब बणजी विया अब्दाल बणजी विया हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अल्लाह जो कामिल अकमल वलीउल्लाह थी गुज़रिया मल हुयो पहलवान हुयो एॾो त वॾो मल हुयो जो को बि दुनिया जो मल हजरत जुनैद खे मल न मारे सघंदो हो बादशाह ऐलान कयो आहे को दुनिया में मल जेको मुंहिंजे जुनैद खे मल मारे थो उनखे इनाम ॾियां मुंहिंजा सोना हिकिड़ो ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू बादशाह वटि आयो बादशाह खे चयो बादशाह मां तुंहिंजे जुनैद सां मल विढ़ंदुसि बादशाह चवण लॻो चङा भला पहलवान मुंहिंजे जुनैद भॼाए छॾिया तूं ॾिसण जो कमज़ोर आहे महिरबानी करे वापसि मोटी वञ पंहिंजा उज़वा न भञा उन ग़रीब शख़्स चयो ए बादशाह उहा मुंहिंजी क़िस्मत जुनैद खे मारिया या न मगर जुनैद सां मल विढ़ंदुसि ओ तगड़ फ़क़ीर खुदा जे वास्ते अदब सिख अदब खां सवाइ चाढ़ो न आहे बहरहाल बादशाह तंहिं मुक़ररु कयो तारीख़ मुक़ररु कई उहो
टाइम छे हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि मैदान ते आए गरीब शख्स भी मैदान ते आए हथ हथन में प्या हजरत जुनैद हुन में हथ विधा हुन जुनैद में हथ विधा उन गरीब शख्स हजरत जुनैद खे चयो ओ जुनैद ओ जुनैद हुरियात मां दिल जी गाल कयां ओ जुनैद मां मल न मल मां कुछ भी न जानिया ओ जुनैद मां महबूब मदीने वाले घोट जो बचड़ो आया सैयद आया अहल बैत आया ओ जुनैद मोजा बच्चा घर में भूखा है खाइण पीण जे लाइ का बि शइ कोन्हे हे मल जो बहानो करे तोॾे आयो आहियां ओ जुनैद मल मूंखे ॾे इनाम मिलंदो मुंहिंजा बचड़ा सैयद खाई तोखे दुआ कंदा ऐं मां सैयद तोसां वाइदो थो कयां क़यामत जे ॾींहुं नाने नबीअ जे भाकुर में कराए जन्नत जी टिकट वठी ॾींदोमांइ मुंहिंजा सोना हज़रत जुनैद जे अखियुनि में ॻोढ़ा वही आया सैयद खे चवण लॻो ओ महबूब जा बचड़ा पंहिंजी ज़ुबान बंद कर हे त हिकिड़ी मल्हा अहिड़ियूं हज़ार मल्हूमां तो सैयद जे मथां कुर्बान करण जे लाइ तयार आहियां हज़रत जुनैद अखियुनि में ॻोढ़ा आणे करे छा पियो चवे असां सिरदा सौदा कर बेठे हा हा असां सिरदा सौदा कर बेठे नाल माही तेरे लगिया दिलिया असां इश्क दा कलमा भर बेठे असां लगे तो दुनिया वारनि सां सौदो कंदे दुनिया वारा बेवफा थिए ख़ुदा जो कसम वफ़ादार आहिनि त मदीने वारे घोट जा बचड़ा वफ़ादार आहिनि वफ़ादार आहे त करबला वारे सखी सैयद मौला हुसैन वफ़ादार वरी हिन दुनिया में वफ़ादार आहे तुंहिंजो मुर्शिद कंबर वारो सोनो सैयद वफ़ादार कसम लॻंदे ॾाढा चयो असां सिरदा सौदा कर बेठे नाल माही तेरे लगिया दिलिया असां इश्क दा कलमा भर बेठे असां सिरदा सौदा कर बेठे उमरा सुना हजरत जुनैद सैयद खे चमन लॻो गणती न कर मंग तुंहिंजिया हथ हथन में पिया हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि उन सैयद खे फेराए साईं सफदर हजरत जुनैद पाण खे हेठि छॾियो सैयद खे पंहिंजे मथां रखियईं ओ साईं अब्दुल गफ़ार दुनिया वारनि में तालियूं लॻी वियूं दुनिया वारा सैयद खे मुबारक ॾियण लॻा बादशाह सैयद खे इनाम ॾिनो सैयद पंहिंजे घर ॾांहुं मोटी आयो हज़रत जुनैद खे बादशाह घुराए करे चयो ओ जुनैद सुठो न थियो अथई तो हथ सां मल ॾिनी आहे चङा भला पहलवान तूं भॼाए छॾिया हिकिड़ो हीरो माण्हू तोखे मल मारे वियो आहे ओ टगर फ़क़ीर हजरत जुनैद खे बादशाह मारे कुटराए कंहिं झंगल में फिटी करायो आधी रात जो टाइम हजरत जुनैद आसमान जे मुंहुं करे अखियुनि में ॻोढ़ा आणे करे अर्ज़ कंदो आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला मां त तुंहिंजे महबूब जे कचरे जी इज़त कई मां त सैयद जो अदब एतराम कयो ओ मुंहिंजा मौला हिन ज़ालिम बादशाह मांखे मारियो आहे कुटियो आहे ओ मुंहिंजा सोना आशिक़ रसूल खे का बि तकलीफ़ ईंदी आहे आशिक़ रसूल मदीने ॾे मुंहुं करे महबूब जे मथां सलात व सलाम पढ़ी मदीने वारे घोट खे सलड़ा कंदो आहे अहिड़ी तरह हज़रत जुनैद मदीने ॾे मुंहुं करे अखियुनि में ॻोढ़ा आणे महबूब जे मथां सलात व सलाम पढ़ी करे छा पियो चवे सार लही जा ऐं सहारा बेसहारन जा
पेर खण दो तार तोहरिया बेदार जा हुसैन जी महफिल में बैठुआ कान का तकलीफ होंदी अज तजाली दूर थी हले हर मानू परेशान हाला अचो तो मदीने वाले घोट के सलड़ा कया कम ठही वीना गम लही वीना सार लही जा ऐ सहारा पे सहारन जा पेर खण दो बाहर तोहरिया ऐब दार निजा उमरा सोना हजरत जुनैद मदीने मारे घोट पे सलड़ा कंदे रहे सलातो सलाम पढ़दे रहे साईं गुल हसन हजरत जुनैद जी अख सा लगी खबर तरई पई रूहानी तरह मुझे महबूब मदीने जो सरदार चैन यारन सूदे हजरत जुनैद बगदादी मथा जलवा फरोज सारे जंगल खुशबूदार बन गए मुझे महबूब हजरत जुनैद के फरमायो ओ जुनैद उठ जुनैद जिया जो उठे मथे जो नजर कई ॾिठई तो सुभान अल्लाह वाह जो नूरानी चेहरो ला ला वाह जो नूरानी चेहरो हजरत जुनैद अर्ज कयो सोना केरा मुझे महबूब फरमायो ओ जुनैद माखे नथो सुनानी मां यतीमन जो यार गरीबन जो मददगार अम्मा आमिना जो लाल हसन हुसैन जो नालो मोहम्मद मुस्तफा आया ओ जुनैद जेको मुझे बचड़न सां प्यार कंदो मां मोहम्मद उन्हनि सां प्यार कंदो आहियां जेको मुझे बचड़न जी इज्जत कंदो मां मुस्तफा उन्हनि जी इज्जत कंदो आहियां ओ जुनैद मुझन मायूस न थी तू दुनिया में पहलवानन जो सरदार हुए अगर मुझे बचड़े जी इज्जत कई थई मुझे बचड़े खे सुञातो थई अॼु मां मोहम्मद तोखे वलियन जो सरदार बणाइण आया पर पंज तने जो सुञाण कसे तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि वधाई दो तगड़ फकीर जे कस लगी थी तो चुप करे वे जे फायदो कयो आ त ॾाढा चए पर पंजे तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि साईं समुद्र हिननि खे फर सुभाणे ॾिसूं त केरु पढ़ाए पियो केरु न पियो पढ़ाए हथ खणी पर पंजे तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि इमरान को कस लगी ये दुकान मां पान खाई तो बच्चा खाइन था दोस्त खाइन था तब दुकान नथो फुटे या तुझी बरकत ना है या बरकत त करबला वाले सखी सैयद हुसैन जी बरकत उन जी निगाह ऐं मुर्शिद शंकर वाले सखी निगाह वो ॾाढा तो पर पंजे तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि वधाई दो बाबू गुल हसन सभिनी खे मारियो थो वञे कुरा हुआ त इश्क में तव्हांखे मारियो थो वञे पर पंजे तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि वधाई दो अल्लाह तोखे अञा बि वधाई दो हथ खणी अल्लाह तोखे अञा बि तव्हांजो आवाज़ बि भलो आहे पढ़ण में पद्धति अथव ॾाढा चओ अल्लाह तोखे अञा बि वधाई दो मुंहिंजे भाउ जो जलसो आहे जीअं मां दिलि सां ड्यूटी ॾियां थो तव्हां बि दिलि सां चओ पर पंजे तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि वधाई दो अल्लाह तोखे अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे अल्लाह तव्हांजा बेड़ा पार करे मां अर्ज़ कयो वलियन जे कढ कुते लॻो अल्लाह कुते खे जन्नती थे बणायो साईं अब्दुल गफ़ार अॼु तव्हां सां मौला हुसैन जे कढ लॻाऊं इंशाअल्लाह हुसैन जे सदके अल्लाह असांखे बि जन्नती बणाईंदो छो जो असांजी हुसैन सां मोहबत हथ खणी चओ हुसैन सां
अटकल वारी मोहब्बत नाहे दुनिया जा मानू अटकल वारी मोहब्बत कंदा ॾाढी उन्हनि खे हुसैन यादि हूंदो आहे मगर असां अहले सुन्नत वल जमाअत वारनि खे ॾाढी हुसैन यादि न हूंदो आहे असां सॼी ज़िंदगी ग़म हुसैन में गुज़ारींदा आहियूं इश्क हुसैन में गुज़ारींदा आहियूं मोहब्बत हुसैन में गुज़ारींदा आहियूं मुंहिंजा सोना हुसैन जी मोहब्बत खां सवा चाढ़ो नाहे ईमान क़बूल नाहे शुरू मुंहिंजे महबूब मदीने वारे सरदार फरमायो अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैन अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैन मुंहिंजे सजन नबी फरमायो जा हुसैन सां मोहब्बत कई उन अल्लाह सां मोहब्बत कई हुसैन सां जा मोहब्बत कई उन अल्लाह सां मोहब्बत कई शुरू हुसैन जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत हुसैन सां प्यार मदीने वारे घोट सां प्यार हुसैन सां दुश्मनी अल्लाह सां दुश्मनी तव्हांजो हुसैन सां प्यार जो शदीद गर्मीअ में पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे बिस्तरा छॾे कचहरियूं छॾे अल्लाह जे आशिक़ हुसैन जी महफ़िल में आया हो अॼु तव्हां खां अल्लाह बि राज़ी आहे त करबला वारो हुसैन बि राज़ी आहे तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार असांखे दुनिया जा सरदार न खपनि जेके मौतनि महल अचनि वरी ॾिसंदा ई असांखे अल्लाह अहिड़ो त सरदार ॾिनो आहे जेको सरदारनि जो बि सरदार आहे करबला वारो सखी सैयद हुसैन चओ असांजो सरदार आहे हथ खणी चओ असांजो वरी हिन दौर में असांजो सरदार आहे त कंबर वारो सुहिणो सरदार आहे तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार आहे हुसैन मां त सॼो महीनो वायु करियुसि तव्हां वरी घर वञी सुम्हंदव आवाज़ जी बचत कयां त मां कयां क़ुरान मदीने कढई शर्मान हुसैन खे राज़ी करणो आहे मुनकिर मनदा नाहिन थोरा हुसैन जा आहिनि थोरा हुसैन जंहिंजे मथां थोरा आहिनि उहे पढ़ायो अब आहिनि या न करबला वारे हुसैन जा थोरा आहिनि या न मुनकिर मनदा नाहिन थोरा हुसैन जा आहिनि थोरा हुसैन जा आहिनि तुंहिंजो मुंहिंजो सब जो तुंहिंजो मुंहिंजो सब जो तुंहिंजो मुंहिंजो सब जो सरदार आ हुसैन सरदार आ हुसैन दीन बचाए बेड़ो कल पार आ हुसैन दीन बचाए बेड़ो कल पार उमरा सोना साईं गुल हसन जे करे मौला हुसैन जी हकीकत ॿुधायां पोइ तोखे करबला जो मंज़र थो ॿुधायां ओ मुंहिंजा सोना दुनिया जा माण्हू चवंदा आहिनि करबला जे मैदान में हुसैन जंग जे इरादे सां आयो हो मां कसम खणी करे तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजो मौला हुसैन मुंहिंजो आका हुसैन करबला जे मैदान में जंग जे इरादे सां कोन आयो हो सियासत जे इरादे सां कोन आयो हो हा करबला जे मैदान में हुसैन आयो हो तो मेराज करण आयो हो छा करण आयो हो अॼा जो छा करण आयो हो मेराज करण आयो हो तू चवंदे मौली साहब मेराज तो मदीने वारे सरदार कयो मुस्तफा जो मेराज पर हक़ मां थो चवां हुसैन जो मेराज बि पर हक़ मुंहिंजे महबूब मदीने वारे सरदार अर्श अल्लाह ते मेराज कयो मगर करबला वारे सखी सैयद हुसैन करबला में मेराज कयो महबूब जो मेराज दीदार इलाही जो मेराज हुसैन जो मेराज शहादत उज़्मा जो मेराज महबूब अर्श अल्लाह ते अल्लाह जो दीदार कयो मुझे मौला हुसैन करबला जी सरजमीन ते पंहिंजो सर मुबारक सजदे में रखियो मथा खंजर ते हले मुझे मौला हुसैन सजदे में दीदार पियो करे मेराज पियो करे मेराज करण आयो हे त यजीद जे मथा बज़ाहिर
लानतानो अचणो हो ऐं इन कमीने ते ॾींहुं क़यामत ताईं लानत वसंदी रहंदी। त दोस्तो मुंहिंजो मौला हुसैन करबला जे मैदान में मेराज करण आयो हो। इन हकीकत खे दुनिया वारा न समझी सघंदा। ॿुधाए साईं फरमायो दोस्त कुहाए ताजला तो बहुत मारा हासन खलीलन के तो सच्चो सहाय अल्लाह समद बेनियाज जा करे सा चाहे इन यमन आहे का उनी गाल इसरार जी। इन हकीकत के दुनिया वारा न समझी सघंदा, दुनिया वारा न समझी सघंदा। ओ मुंहिंजा सोना हिन जहान खां अॻु ॿियो जहान हुयो जंहिंजो नालो हो आलमे अरवाह। उन आलमे अरवाह में अल्लाह जे नबियुनि जा रूह मौजूद हुया, तव्हांजा असांजा रूह मौजूद हुया। उन आलमे अरवाह में मुंहिंजे मौला हुसैन जे पाक रूह मुबारक करीम रब खे अर्ज़ कयो अंत इश्की व अना इश्कुक, अंत इश्की व अना इश्कुक। मुंहिंजा मौला तू मुंहिंजो इश्क मां हुसैन तुंहिंजो इश्क आहियां। इश्क करण गुनाह नाहे पर सही इश्क हुजे, सही मोहब्बत हुजे। आवाज आयो मुंहिंजा आशिक हुसैन इश्क करण गुनाह नाहे। इश्क में हिकिड़ो आशिक हूंदो आहे, ॿियो महबूब हूंदो आहे। बेख़बर तूं आशिक थींदे या महबूब। हुसैन जे रूह मुबारक अर्ज़ कयो मां आशिक थींदुसि। आवाज़ आई कंहिंजो आशिक थींदे हुसैन हज़रत इमाम हुसैन अर्ज़ कयो मां करीम रब जो आशिक थींदुसि। आवाज़ आयो ओ हुसैन आशिक न थी महबूब थी, छो जो आशिकनि जे मथां आज़माइश ईंदी आहे, आशिकनि जे मथां इम्तिहान ईंदा आहिनि। महबूब थी हज़रत हुसैन करीम रब खे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला मां हुसैन फ़ैसिलो करे छॾियो आहे। आशिक थींदुसि त मां हुसैन आशिक थींदुसि। महबूब थींदे त तूं रब महबूब थींदे। ओ मुंहिंजा मौला जेतिरो वणी पंहिंजे आशिक हुसैन खे आज़माइजांइ, ठके ठोके आज़माइजांइ। मां हुसैन ईअं अर्ज़ कंदुसि सिर यार दा नज़राना ले यार ते कोन आए, सिर यार दा नज़राना ले यार ते कोन आए। महबूब दी मर्ज़ी ठुकरावे जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मेनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे। असल हकीकती आवा, असल हकीकती आवा दोस्त। मुझे करीम रब कुरान पाक के अंदर फरमायो फलियदहकू कलीलन वलियबकू कसीरा। सुभान अल्लाह। चो अल्लाह से तो फरमाए खिलो घट रो, खिलो घट तो सूरत हासिल मौजूद है। खिलो घट रो घणो तो प्रगड़ फकीर कसम से अल्लाह जो सही बुधाया तू सजे साल में खिलंदो घणो आ या रोंदो घणो आ। सारी जिंदगी मश्किरियत में गुजारे छड़ी, बुरन कमन में गुजारे छड़ी। वो मुसलमान ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। बेटा साईं जो फरमाए पोखड़ी अथई पोख न त वींदई मुद चढ़ी, पाणी बि थींदई पोयरो, सुकी थींदई सोक, लुणंदई उत सारो लोग, पोइ सिकंदे हिकिड़े संग जे। मां मञा थो कॾहिं कंहिं तकलीफ़ में रुनो हूंदे, मां मञा थो कॾहिं बच्चे जे लाइ रुनो हूंदे, मां मञा थो का मुश्किलात में रुनो हूंदे। अॼु जेकॾहिं तव्हां असां करबला जे शहीदनि जो शान ॿुधी अखियुनि में ॻोढ़ा आणींदासीं, इहो ॻोढ़ो मामूली ॻाल्हि न सम्झजां। अॼु जेकॾहिं हुसैन जे पाक बचड़नि जो शान ॿुधी तुंहिंजी अख मां ॻोढ़ो वही हलियो
गोरो वही हलियो तो यो घर में हुसैन जो जोड़ो तो के रहमत सां त माला माल करे छॾींदो मगर क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे लाइ जहन्नम जी बाह खे बि विसाए छॾींदो पर असांखे रोइण काॾा अचे दिलि पथर थी वई दिलि ते गुनाहनि जो ज़ंग चढ़ी वियो असां सुनी मातम न कंदा सीने ते थक न हणंदा शरीयत पाक में मनो आहे हा बाक़ी असां सुनी गम में हुसैन मल्हाईंदा आहियूं हुसैन जे गम में रोअंदा आहियूं तूं छा रोअंदी केतिरो रोअंदी ख़ुदा ॼाणे हुसैन जे गम में मदीने जो साईं पाण रुलो अम्मा फातिमा ज़हरा रुली एक दफ़े उनजा मौला हुसैन महबूब जी पाक झोलीअ में जलवा अफरोज़ हुयो मदीने जा साईं पंहिंजे बचड़े हुसैन जे कल मुबारक ते चुमी पिया ॾियनि हिते 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 चुमी पिया ॾियनि बार बार चुमी ॾियनि पिया महबूब जे पाक अखियुनि मां बेशुमार लुड़क वहंदा रहिया ईअं कंदे महबूब जी नियाणी अम्मा फातिमा ज़हरा अचे पई इहो मंज़र ॾिठी अर्ज़ कई बाबा बाबा मां मञा थी हुसैन तोखे प्यारो आहे मगर बाबा चुमियूं त मुंहं ते ॾिबियूं मिठियूं त मुंहं ते ॾिबियूं तूं मुंहिंजे बचड़े हुसैन खे गल ते चुमियूं छो छोड़ी अर्ज़ अम्मा फातिमा ज़हरा एतिरो अर्ज़ करे मुंहिंजे सईद नबी फरमायो धी फातिमा मां अल्लाह जो नबी आहियां अल्लाह मूंखे हर शइ जो इल्मु अता फरमाए छॾियो आहे वाकई चुमियूं मिठियूं मुंहं ते ॾिबियूं मां तुंहिंजे बचड़े हुसैन खे गल ते चुमियूं इन करे थो ॾियां सुभाणे ही तुंहिंजो बचड़ो हुसैन मुंहिंजे दीन ख़ातिर मुंहिंजे इस्लाम ख़ातिर मुंहिंजे मिठड़े मदीने खे छॾे करे करबला जे मैदान पहुचंदो उते पंहिंजा बचड़ा अज़ीज़ साथी सभई कुर्बान कंदो अकेलो बचंदो सर सजने में रखंदो यज़ीद पलीद हुसैन जे पाक गल ते खंजर हलाईंदा ऐं फातिमा उन करबला जे मैदान में हुसैन सां मां मोहम्मद गॾु न हूंदुसि अली गॾु न हूंदो तूं उन सां गॾु न हूंदीअ इन करे मां मोहम्मद पंहिंजे बचड़े हुसैन जे गल ते चुमियूं ॾेई करे सिकूं थो लाईंदा उन हुसैन जी महफ़िल में वेठो आहे जेकॾहिं तव्हांजो ख़्यालु आहे जेकॾहिं तव्हां कैफ़ियत खे तब्दील कयो पोइ मां तव्हांखे करबला जे शहीदनि जो शान ॿुधायां न त दुआ कयो छो जो हे ज़िक्र हले तव्हांजो ख़्यालु हेॾे हेॾे हुजे मां बयानु न कंदुसि पंहिंजो कंधड़ो झुकाए हुसैन खे यादि करे हे ज़िक्र ॿुध इंशाअल्लाह तुंहिंजी दिलि बि रोअंदी तुंहिंजी अखि बि रोअंदी जेकॾहिं ॻोल्हो वही हलियो बेड़ा पार थी वेंदा पंहिंजो कंधड़ो झुकाए करबला जे शहीदनि जो ज़िक्र ॿुधी दिल रोई ॾिनो करबला जे शहीदनि जो ज़िक्र ॿुधी दिल रोई ॾिनो मौला हुसैन जे बचड़ा शहीदनि लाइ अजहान रुनो करबला जे शहीदनि जो ज़िक्र ॿुधी दिल रोई ॾिनो हुसैन में रोइण वारो करबला जे मैदान में मुंहिंजो मौला हुसैन मुंहिंजो आका हुसैन मुंहिंजो रहबर हुसैन कुरान जी तिलावत कंदो रहियो ख़बर तॾहिं पई हज़रत अम्मा बीबी शहरबानो जेका हुसैन जी कुआरा अर्ज़ कंदी आहे ओ मुंहिंजा घोट हुसैन ओ मुंहिंजा सरताज हुसैन हिन करबला जे मैदान में मां शहरबानो कॾहिं तोखे सवाल न कयो आहे अंकल न कयो आहे अॼु मुंहिंजो सवाल अथई पूरो कर ओ मुंहिंजा सोना हुसैन जे पाक अखियुनि में ॿोड़ा वही आया मुंहिंजे मौला हुसैन फरमायो ऐं शहरबानो कहिड़ो सवाल अथई ॿुधाए त पूरो कयां ओ गम हुसैन में रोइण वारो पाण खे मज़बूत कजो
तमाम दर्दनाक तव्हांखे करबला जो वाक़ियो ॿुधाइण थो चाहियां। रोइण अचई अख खे न रोकजा मगर ताह न कजा मज़बूत थिजा छो जो तव्हां खां वधीक मुंहिंजी नरम दिल आहे। ओ मुंहिंजा सोना हज़रत अम्मा बीबी शहरबानो अर्ज़ कयो ओ मुंहिंजा घोट हुसैन मां तोखे पंहिंजे लाइ नथी चवां मां तोखे मासूम सखीना जे लाइ नथी चवां। ओ मुंहिंजा घोट हुसैन हेॾे त निगाह कर हे बीमार ज़ैनुल आबिदीन तुंहिंजो बि बच्चो आहे मुंहिंजो बि बच्चो आहे। अॼु टियों ॾींहुं आहे मुंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन पाणीअ जो ढुक कोन पीतो आहे। जॾहिं मुंहिंजो बचड़ो ज़ैनुल आबिदीन पाणीअ जी घुर करे थो बेहोश थी थो वञे। ओ मुंहिंजा घोट हुसैन मां तोखे बीमार ज़ैनुल आबिदीन जे लाइ बि नथी चवां। ओ मुंहिंजा सरताज हुसैन हेॾे नज़र कर हेॾे नज़र कर हे मासूम अली असगर तुंहिंजो बि बच्चो आहे मुंहिंजो बि बच्चो आहे। अॼु टियों ॾींहुं आहे मुंहिंजे नंढड़े अली असगर पाणीअ जो ढुक कोन पीतो आहे। मुंहिंजे मासूम अली असगर जी ज़ुबान मुबारक ॿाहिरि निकिरी आई आहे। मुंहिंजे नंढड़े अली असगर जूं अखियूं मुबारक दरा ॾेई वियूं आहिनि। ओ मुंहिंजा घोट हुसैन मां पंहिंजे नंढड़े अली असगर जो हे हाल नथी ॾिसी सघां। ओ बचड़े हाल औलाद तमामु प्यारी हूंदी आहे मगर घर में जेको नंढड़ो ॿार हूंदो आहे अबे अमा खे त प्यारो हूंदो आहे मगर घर वारनि खे बि प्यारो हूंदो आहे। हज़रत अम्मा बीबी शहरबानो तुंहिंजे सुहिणे हुसैन खे एतिरा लफ़्ज़ चया ओ गम में हुसैन में रोइण वारो ओ मुंहिंजे मौला हुसैन फरमायो ऐं शहरबानो तोखे ख़बर आहे त मां हुसैन पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंजे आॾो सवाल न कयो आहे हथ न टंगियो आहे मां हुसैन खां कमु न थींदो। ओ मुंहिंजा सोना मगर अमड़ जो पंहिंजो रूह हूंदो आहे। हज़रत अम्मा बीबी शहरबानो बार बार अर्ज़ कंदी आहे मां पंहिंजे नंढड़े अली असगर जो हे हाल नथी ॾिसी सघां। ओ गम में हुसैन में रोइण वारो मुंहिंजे सुहिणे हुसैन फरमायो ऐं शहरबानो मूंखे ॾे नंढड़ो अली असगर मुंहिंजो सुहिणो हुसैन मुंहिंजो मौला हुसैन। हज़रत मासूम अली असगर खे सीने सां लॻायो जीअं जो हुसैन खीमे खां ॿाहिरि निकितो। ओ मुस्लमान तूं छा रोंदे केतिरो रोंदे इहो मंज़र ॾिसी करे आसमान बि रोए पियो ज़मीन बि रोए पई वण टिण रोवन पिया। मुंहिंजो मौला हुसैन पंहिंजो नंढड़ो अली असगर सीने सां लॻाए जीअं जो करबला जे मैदान पहुतो पाण खे मज़बूत कजो। ओ मुंहिंजा सोना होॾो ज़ालिमनि जी निगाह मुंहिंजे मौला हुसैन ते पई ज़ालिम हिक ॿिए खे चवण लॻा होॾे ॾिसो हुसैन थकिजी पियो अथव हुसैन सुस्त थी पियो आहे जो असांजे क़ुरान पाक खयूं थो अचे। ओ मुंहिंजा सोना इहे यज़ीदन जा लफ़्ज़ मुंहिंजे मौला हुसैन ॿुधी वरिता। मुंहिंजे आका हुसैन फरमायो ऐं ज़ालिमो मां तव्हांजे क़ुरान नथो खयूं अचांव मगर क़ुरान जो मालिक नंढड़ो अली असगर खयूं थो अचांव। ऐं ज़ालिमो तव्हांजो छेड़ो मां हुसैन सां वा तव्हांजी दुश्मनी मां हुसैन सां वा। ऐं ज़ालिमो तव्हांखे बि बछड़ा हूंदा तव्हांजा बछड़ा पाणी पीअंदा हूंदा। ऐं ज़ालिमो हेॾे नज़र खयो अॼु टियों ॾींहुं आहे मुंहिंजे नंढड़े अली असगर पाणीअ जो ढुक कोन पीतो आहे। मुंहिंजे मासूम अली असगर जी ज़ुबान मुबारक ॿाहिरि निकिरी आई आहे। मुंहिंजे नंढड़े अली असगर जूं अखियूं मुबारक डरा ॾेई वियूं आहिनि। ऐं ज़ालिमो मां हुसैन खे सुञाणियो मां उहो हुसैन आहियां जंहिं हुसैन खे नाने नबी पंहिंजे पाक कुहन जो सवार बणायो हो। ऐं ज़ालिमो
हुसैन आया जा हुसैन जे करे नाने नबी सजदे में 72 दफा सुभान रब्बियल आला पढ़ो हो ऐ ज़ालिम मां वो हुसैन आया जा हुसैन जे ले नाने नबी फरमायो हो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन ऐ ज़ालिम मां सखिन जो बचड़ो सखी हुसैन तव्हां सां वाइदो थो कयां अज मुझे नंढड़े अली असगर खे पानी जा ढक पियारियो क़यामत जे ॾींहुं नाने नबीअ खां जन्नत जी टिकेट वठी ॾींदोमांव ओ मुंहिंजा सोना ज़ालिमनि खे हया कोन आयो ज़ालिमनि खे शर्म कोन आयो छो जो यज़ीदन जे सीने में शैतान जो रूह समाइजी वियो हो ओ गम में हुसैन में रोइण वारा ओ हिकु हुरमल नाले कुठो यज़ीद छुआ मुझे मासूम अली असगर ॾांहुं तीर हणंदो आहे छा कमीने हुरमल जो तीर छा अली असगर जो गुलाब जहिड़ो दिलो जीअं जो ज़ालिम हुरमल तीर हयो मुझे मासूम अली असगर जे पाक गले खां तीर निकिरी हुसैन जी बाह मुबारक में लॻो ओ मुंहिंजा सोना हज़रत मासूम अली असगर जी जान अल्लाह जे हवाले थी वई हज़रत इमाम हुसैन आसमान दे मुंह करे अर्ज कंदो आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला मां हुसैन जे घर में प्यारी शइ अली असगर हुई ओ मुंहिंजा मौला ॾिनो बि तो मां तोखे ॾियण जे लाइ तयार आहियां मां हुसैन तुंहिंजी रज़ा में राज़ी आहियां ओ मुंहिंजा सोना किताब लिखनि था हज़रत मासूम अली असगर जो खून जीअं जो ज़मीन जे मथां किरे पियो ज़मीन दाह कई ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं मासूम अली असगर जो खून मां ज़मीन जे मथां किरंदो मां क़यामत ताईं सल्हो साओ न कंदी माए ओ गम में हुसैन में रोइण वारो हुसैन ख़याल कयो ए शहीद मासूम अली असगर जो खून आसमान मोकिलिया आसमान दाह कई ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं शहीद मासूम अली असगर जो खून मां आसमान ॾांहुं ईंदो मां क़यामत ताईं बरसात कोन वसाईंदो माए ओ गम में हुसैन में रोइण वारा ओ पंहिंजे मासूम शहीद अली असगर जो पाक खून मुंहिंजे मौला हुसैन पंहिंजे जिस्म अतहर खे मखियो ओ मुंहिंजा सोना मुंहिंजे सुहिणे हुसैन करीम रब खे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला जिहाद त वॾा इंसान कंदा आहिनि जंगू त वॾा इंसान कंदा आहिनि ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो नंढड़ो अली असगर घुमण फिरण खां लाचार हो पोइ बि पंहिंजे नाने नबीअ जे दीन ख़ातिर मुंहिंजो मासूम अली असगर करबला जो मैदान मल्हायो आहे ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे मासूम अली असगर जी कुर्बानी मेड़ थई मुंहिंजे नंढड़े अली असगर जे पाक खून जे सदके क़यामत जे ॾींहुं नाने नबीअ जी उम्मत खे बख़्शे जन्नत अता कजां ओ गम में हुसैन में रोइण वारा ओ आखिरी दर्दनाक जुमला तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाण खे मज़बूत कजो मुंहिंजो मौला हुसैन जीअं जो पोइते वापसि थियो हलंदो आयो ख़बर तॾहिं पई हुसैन जे पोयां आवाज़ आयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू मुंहिंजे सुहिणे हुसैन सलाम जो जवाब ॾिनो मुंहिंजे मौला हुसैन जे पाक अखियुनि में ॻोड़ा वही आया मुंहिंजे मौला हुसैन उन सलाम ॾियण वारे खे फरमायो ओ सलाम ॾियण वारा तुंहिंजे मथां करोड़ रहमतूं हुजनि जो करबला जे मैदान में मां हुसैन खे अॼु ॾींहं ताईं कंहिं बि सलाम न ॾिनो आहे तूं केरु किथां जो मां हुसैन खे सलाम कयो अथई उन शख़्स अर्ज़ कयो ओ सुहिणा मां मदीने जो मुसाफ़िर आहियां उन शख़्स मदीने जो नालो खयो ओ गम हुसैन में रोइण वारो हुसैन खां ताह निकिरी वई छो जो मदीनो आहे तूं
असां मदीने हलंदा हूं जॾहिं सरकार खां मोकिलाईंदा हूं इहो हाल उन आशिक खां पुछ जेको मदीने वियो आहे मगर मुंहिंजो मौला हुसैन त मदीने जो मालिक आहे उन शख्स मदीने जो नालो खयो मुंहिंजे सुहिणे हुसैन ज़ारो कतार रोई ॾिनो उन शख्स अर्ज़ कयो ओ सुहिणा हुसैन मां मदीने जो मुसाफ़िर आहियां मां तुंहिंजी नियाणी सुभरा जो कासिद आहियां उन शख्स हज़रत अम्मा बीबी सुभरा जो नालो खयो उन अबे खां पुछ जंहिंखे धी कोन्हे ओ मुंहिंजा सुहिणा हज़रत इमाम हुसैन उन शख्स खे फरमायो ओ अदा तुंहिंजे मथां करोड़ रहमतूं हुजनि ॾे त ख़बर इहा तोसां कंड साणा इन कंड में छा आहे उन शख्स अर्ज़ कयो ओ सुहिणा हुसैन हिन कंड में तुंहिंजी नियाणी सुगरा अली असगर जे लाइ कपिड़ा ॾिना आहिनि मां तुंहिंजे बचड़े अली असगर जा मदीने पाक खां कपिड़ा खणी आयो आहियां ओ गम में हुसैन में रोइण वारो उन शख्स एतिरा लफ़्ज़ चया मुंहिंजे मौला हुसैन मदीने जे मुसाफ़िर खे फरमायो ओ मदीने जा मुसाफ़िर जहां अली असगर जा मदीने पाक खां कपिड़ा खणी आयो उहो नंढो अली असगर ते दीन ख़ातिर शहीद थी चुको आहे कुर्बान थी चुको आहे ओ मुंहिंजा सुहिणा तमामु दर्दनाक वाक़ियो आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन उन मदीने जे मुसाफ़िर खे फरमायो पंहिंजो बुक खोल मां हुसैन जे आॾो थियल उन शख्स जीअं जो बुक खोलियो मुंहिंजे मौला हुसैन उन मदीने जे मुसाफ़िर जे बुक में पंहिंजा ॻोढ़ा विधा पंहिंजा पाक लुड़क विधा उन मदीने जे मुसाफ़िर अर्ज़ कयो ओ सुहिणा हुसैन हे मुंहिंजे बुक में पंहिंजा पाक ॻोढ़ा छो विधा अथई मुंहिंजे मौला हुसैन फरमायो तूं जीअं जो मदीने वेंदे मुंहिंजी नियाणी सुगरा तोखां पुछा कंदी बाबे हुसैन मुंहिंजे लाइ तोखे छा ॾिनो मुंहिंजी नियाणी सुगरा खे चइजां तुंहिंजे बाबे हुसैन करखना जे मैदान में दुआउनि खां सवाइ हिननि ॻोढ़नि खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾिनो कुझु बि न ॾिनो ओ मुंहिंजा सुहिणा हज़रत इमाम हुसैन जीअं जो खीमे में वापसि आयो हज़रत अम्मा बीबी शहरबानो अर्ज़ कंदी आहे ओ मुंहिंजा घोट हुसैन ॾे ख़बर मुंहिंजे नंढड़े अली असगर पाणी पीथो या न हुसैन जे अखियुनि में ॻोढ़ा वही आया मुंहिंजे सुहिणे हुसैन फरमायो ऐं शहरबानो सब्र कजां तुंहिंजे नंढड़े अली असगर एतिरो त पाणी पीतो जो नाने मोहम्मद करीम जे हथनि मां आबे कौसर जा प्याला पीतई ओ मुंहिंजा सुहिणा हज़रत अम्मा बीबी शहरबानो पंहिंजो शहीद बछड़ो अली असगर पंहिंजी झोलीअ में रखियो आसमान ॾे मुंहुं करे अर्ज़ कंदी आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे नंढड़े अली असगर जी कुर्बानी मेड़ थई ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे नंढड़े अली असगर जो खून मेड़ थई ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे नंढड़े अली असगर जी कुर्बानी जे सदके क़यामत जे ॾींहुं नाने नबीअ जी उम्मत खे बख़्शे जन्नत अता कजां ओ मुंहिंजा सुहिणा कहब सैयद कहब पाक बीबी करखना जे मैदान में पंहिंजे सीने ते थक कोन हया छो जो सैयदनि खे ख़बर हुई हे खुदाई आज़माइश आहे खुदाई इम्तिहान आहे दुख थिए पियो दर्द थिए पियो बच्चे जहिड़ी शइ आहे हज़रत अम्मा बीबी शहरबानो पंहिंजे शहीद बचड़े अली असगर जे चेहरे खे चुमड़ियूं ॾेई अखियुनि में ॻोढ़ा आणे करे चवे पई करे खाली मुंहिंजी झोली बचा असगर न रुबारियूं वञ करे खाली मुंहिंजी झोली बचा असगर न रुबारियूं
वञ न पाणी ढुक मिलियो तोखे मुंहिंजा दिल पर न रुवारियूं वञ छॾे ॾे तूं दुनिया जा गम अदा गम कर हुसैनण जो छॾे ॾे तूं दुनिया जा गम अदा गम कर हुसैनण जो रुगो मोहरम में करना गम सदा गम कर हुसैनण जो करबल जे शहीदन जो अरमान वॾो आहे करबल जे शहीदन जो अरमान वॾो आहे इस्लाम मथां तन जो एहसान वॾो आहे इस्लाम मथां तन जो खिज़ी हयाती खुदा मुंहिंजा साईं कंबर वारा हूंदे शाद आबाद सदा मुंहिंजा साईं कंबर वारा आहीं आले नबी सोना ऐं औलाद अली हैदर तुंहिंजो पाक घराणो मिठा मुंहिंजा साईं कंबर वारा अल्लाह साईं मूं मिस्कीन जी हाज़िरी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो दोस्तो मां दिलि सां ड्यूटी ॾिनी दिलि सां जेको मुंहिंजो हाल हो मां वॾो को मौलवी न आहियां नंढड़ो हिकिड़ो आम माण्हू आहियां अल्हम्दुलिल्लाह दिलि सां ड्यूटी ॾिनी ऐं यकीन कजो मुंहिंजी ड्यूटी बि क़बूल आहे अव्हांजी ड्यूटी बि क़बूल आहे वॾी माशाअल्लाह मां अता ॾिठी आहे हिन महफ़िल में मौला हुसैन जी अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो अल्लाह तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो अल्लाह ॾिनो अथव तव्हां बि अहिड़ा प्रोग्राम कयो इहे पैसा अस्पताल में बि हलिया वेंदा झेड़नि झगड़नि में हलिया वेंदा इन्हनि पैसनि जो सुभाणे ॿियो को मालिक थींदो पोइ उहे पोयां शल ख़त्मो ॾियारीनि या न ॾियारीनि संदन जी मर्ज़ी पर जेकॾहिं इन पैसे मां करबला वारे सखी सैयद हुसैन जो जलसो कराईंदे महबूब जे मीलाद जो जलसो कराईंदे पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे शान जो जलसो कराईंदे खुटंदे न वधंदे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो अल्लाह साईं असांजे प्यारे भाउ साईं हाफ़िज़ अब्दुल गफ़ार खे शादो आबाद फरमाए अवां ख़ुशि नसीब आहियो हिन ॻोठ वारा ख़ुशूसन हिन पाड़े वारा मां ख़ुशामद नथो कयां असांजो तजुर्बो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे महबूब हाफ़िज़ मिलियो आहे फ़क़ीर हाफ़िज़ मिलियो आहे भली तबियत जो मालिक तव्हांखे हाफ़िज़ मिलियो आहे मां जो चवां साईं अब्दुल गफ़ार मां हथ न कढिजो ॾोही विझी छॾियोसि दस्तगीर जी अहिड़ा हाफ़िज़ थोरा अथव ख़ुदा ॼाणे थोरा अथव तमामु थोरा अथव अॼु ॾिसो था ॾुखियो दौर आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिंजे ॾिसण सां मुर्शिद कंबर वारो साईं यादि अचे सुहिणी सीरत सुहिणी सूरत अख़लाक अल्लाह साईं हर अदा सां असांजे भाउ अब्दुल गफ़ार खे नवाज़ियो आहे अल्लाह साईं असांजे बाबे साईं गुल हसन खे शाद आबाद फरमाए अल्हम्दुलिल्लाह पाण त मखण बहितरीन इंसान वरी संदस जा बचड़ा भी माशाअल्लाह सुभान अल्लाह संदस जा बचड़ा भी नेक साले वरी असांजो ॿियो भाऊ फ़कीर सफदर अली हुसैनी जेको मुर्शिद कंबर वारे साईं जे पाक दुआउनि निगाहुनि जो नवाज़ो सुभान अल्लाह अब अल्लाह उन खां राज़ी थींदो जंहिंमें वॾाई न हूंदी जंहिंमें तकबुर न हूंदो ऐं मुंहिंजी जेका तबियत आहे मां आजिज़ी जो परस्तार आहियां आजिज़ी जो वरना जेका असांखे इज़त मिले थी न चङो भलो इहा इज़त बर्दाश्त कंदो त अल्हम्दुलिल्लाह साईं सफदर हिकु
आजिज़ी वारो इंसान साईं जे दुआउनि सां माशाअल्लाह अल्लाह उनखे घणो कुझु अता कयो आहे। उनजे हूंदे बि एॾी आजिज़ी, छोजो इहा कंबर वारे सोने सरदार जी निगाही करम आहे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। अदे इमरान वारनि खे हाजी नादर खे अल्लाह ख़ुशि कंदो। वरी मथां महबूब जे पाक मीलाद जो महीनो अचे थो। मां सम्झां थो हे मूं वारा लफ़्ज़ तव्हांखे वणिया हूंदा, है न भाउ? वणिया हूंदा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। अल्लाह तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। हाणे उथी बिहो सलाम थींदो। सलाम खां बाद दुआ, दुआ खां बाद महबूब जे पाक बचड़नि जो लंगर। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। या नबी, या नबी, या नबी, या नबी सदके खुदा दे, या नबी सदके खुदा दे, मौला अली मुश्किल कुशा दे, वास्ते अम्मा फातिमा दे, कर मदद शहीद करबला दे। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। या नबी, या नबी, या नबी, या नबी, या नबी, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अल्लाहुम्मा आमीन। मुझा करीम रब हिन बा बरकत में फिर सदके अज असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। गुनाहनि जी माफ़ी ॾे मुंहिंजा मौला। क़ल्बी सुकून अता फरमा। ओ मुंहिंजा मौला, असां सभिनी खे पंहिंजे हबीब जे पाक बचन असहाबनि जी सही सही मोहब्बत अता फरमा। ओ मुंहिंजा मौला, ये तुंहिंजा मानड़ा पंहिंजा घर छॾे तुंहिंजे पाक घर मस्जिद में भी हिननि तुंहिंजे आशिक हुसैन जो दिल सां शान ॿुधो मौला। सारी जमात जा बेड़ा पार फरमा। सारी जमात जे रिज़्क में रोज़ी में बरकत अता फरमा। मौला, जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिल अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हिलाल रोज़गार अता फरमा। ओ मुंहिंजा मौला, जन खे औलाद नाहे, शहीद अली असगर जे सदके उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। ओ मुंहिंजा करीम रब, इन सॼे ॻोठ जे मथां रहमत अता फरमा। इन ॻोठ वारनि खे पाण में मोहब्बत, पाण में प्यार अता फरमा। इन मस्जिद खे, मस्जिद जे ख़िदमतगारनि खे आबाद फरमा। मस्जिद जे इमाम साईं अब्दुल गफ़ार खे शादो आबाद फरमा। ओ मुंहिंजा मौला, ख़ुसूसन जन हे महफ़िल सजाई, जन जन दोस्तनि इन महफ़िल में ताआमुल कयो, ख़िदमत कई, ख़ैर ख़ैरात ॾिनो मौला, उन्हनि जे रिज़्क रोज़ी में बरकतूं वाधारो अता फरमा। ख़ुसूसन अॼु इमरान खे, हाजी नादर खे पंहिंजे गंज मझां गंज अता फरमा। हर साल ये करबला जे शहीदनि जे शान जो जलसो मल्हाईंदा अचनि मौला। तमाम अहले सुन्नत वल जमात जे मदरसनि, दरगाहुनि, आस्थाननि खे शादो आबाद फरमा। ख़ुसूसन असांजे महबूब मुर्शिद सरदार कंबर वारे सिंह खे खिदरी हयाती अता फरमा, सेहत अता फरमा। साईं जे बचड़े साईं अताउल्लाह शाह बादशाह खे मुंहिंजा मौला शिफ़ा, सेहत, तंदुरुस्ती, खिदरी हयाती अता फरमा। साईं जी दरगाह खे तमाम फ़कीरनि खे शादो आबाद फरमा। असांजे प्यारे मोहसिन साईं गुल हसन खे, उन जे बचड़े साईं सफ़दर खे शादो आबाद फरमा। बेबरकतिही अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतन लिल आलमीन। ला इलाहा